कंदासीं। मिठी जी सिविल अस्पताल में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 7 वाड़ा फौत थी विया आहिनि। फौतियुनि में 6 महीननि जो घनश्याम, इस्माइल, मंठार मुबारक ऐं बशीर जा तासा जावल ॿार शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग 39 थी वियो। साल 2021 खां हिन वक़्त ताईं फौत थियल ॿारनि जो अंग 625 ताईं पहुची वियो आहे। मिठी मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। मिठी जी सिविल अस्पताल में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 7 वाड़ा फौत थी विया आहिनि। फौतियुनि में 6 महीननि जो घनश्याम, इस्माइल, मंठार मुबारक ऐं बशीर जा तासा जावल वाड़ा शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग 39 थी वियो। साल 2021 खां हिन वक़्त ताईं फौत थियल ॿारनि जो अंग 625 ताईं पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ मिठी मां शेयर कई पिया। मिठी जी सिविल अस्पताल में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 7 वाड़ा फौत थी विया आहिनि। फौतियुनि में 6 महीननि जो घनश्याम, इस्माइल, मंठार मुबारक ऐं बशीर जा तासा जावल वाड़ा शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग 39 थी वियो। साल 2021 खां हिन वक़्त ताईं फौत थियल ॿारनि जो अंग 625 ताईं पहुची वियो आहे। मिठी मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। मिठी जी सिविल अस्पताल में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 7 वाड़ा फौत थी विया आहिनि। फौतियुनि में 6 महीननि जो घनश्याम, इस्माइल, मंठार मुबारक ऐं बशीर जा तासा जावल वाड़ा शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग 39 थी वियो। साल 2021 खां हिन वक़्त ताईं फौत थियल ॿारनि जो अंग 625 ताईं पहुची वियो आहे। मिठी मां तफ़सील वाल कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ धारानी खां। जी इम्तियाज़, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल 48 कलाकनि दौरान जेको आहे 77 ॿारनि जूं फुटियूं जेको आहे थियूं आहिनि। अॼु 7 ॿार जेके आहिनि उहे रिपोर्ट थिया जेके हिन कलाकनि जे दौरान जेको आहे फौत थी विया आहिनि। उन्हनि जो तालुक थर जे मुख़्तलिफ़ दौराए ॻोठ ॾांहुं छत्ताकर में ग़िज़ाई खूत ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे ही ॿारनि जो फुट जेको आहे पाकिस्तान सरकार जो ऐलान है कि छत्ताकर जो कैंप जेके आहिनि उहो पाकिस्तान जे कंहिं बि अस्पताल खां भेटी थो सघे। हुते ज़बरदस्त सहूलियतूं मौजूद आहिनि, पर हीउ जेको आहे मरीज़नि सां गॾु जेके वालदेन अचनि था उहो सरकार जो दावा जेको आहे उहो दूर करे सघनि था। दावाउनि खां जेको आहे खां इनकारी आहिनि। उहे चवनि था त जेको आहे सरकार जेको आहे जेको ॿारनि जी पुतगियत खे क़ाबू करण लाइ या ताईं जेको आहे ज़बरदस्त इनिशिएटिव न वरिता आहिनि। 100 ॿार हींअर जेको आहिनि उहे ज़ेर इलाज आहिनि। अॼु जेको अंग जेको थी वियो आहे महीने में 39 अंग थी वियो आहे। गुज़िरियल जेको 2021 जो साल गुज़री वियो हिन में 625 जेके ॿार ग़िज़ाई खोट ऐं ॿियनि बीमारियुनि जेके फौत थी विया। अॼु जेके ॿार फौत थियनि 6 महीननि जो घनश्याम भुमरो आहे, 3 सालनि जी दौलत जी धी आहे, इस्माइल, मंठार, सोहारो, मुबारक ऐं बशीर जा जेके ताज़ा गुलनि जहिड़ा ॿार जेके आहिनि उहो सिविल अस्पताल मिठी जे जेको आहे मुख्तु वार्ड्स में जेको फौत थी चुका आहिनि। छत्ताकर में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ सेंटर कुझु अरसे लाइ क़ाइमु कयो वियो, पर हू गुज़िरियल सालनि खां पोइ जेको प्रोजेक्ट एक्सटेंड न थियण जे करे जेको बंदि पियो आहे। तव्हांखे ॼाणींदो हलां त छत्ताकर में मुख्तलिफ़ बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि, बेसिक हेल्थ सेंटर्स आहिनि, डिस्पेंसरीज़ आहिनि। उन्हनि में जेको आहे सहूलियतनि जी अहमियत आहे ऐं ॿारनि जी मौत खे राब्तो आणण लाइ जेके NGOs जेके आहिनि, गैर सरकारी तंज़ीमूं जेको आहिनि उहो लखें करोड़नि ते जा फंड्स जेके जारी थियण खां पोइ बि उहो MNCH प्रोग्राम जेको हिकिड़े पासे हलाए थी, पर छत्ताकर में ॿारनि जी खे क़ाबू आणण लाइ जेको अञा ताईं अहिड़ा कोई उपाय न वरिता आहिनि जंहिंजे करे ॿारनि जो जेको मौत जो रेशियो जेको घटि करे। जी महिरबानी इम्तियाज़ तफ़सील ॾियण जे लाइ।